पाकिस्तान तरफा यूक्रेनी सदर जी दावा ते यूक्रेन का वज़ाहत तलब करण जो ऐलान परदे ऑफिस जे तर्जमान शफकत अली खान जो चवण आहे त यूक्रेन जंग में पाकिस्तानी वेढ़ाकनि जी शिरकत बाबत के शाहिदियूं न आहिनि। यूक्रेनी सदर जे इल्ज़ामनि जो मामलो यूक्रेन अॻियां उथारियो वेंदो। रूस ऐं यूक्रेन में तकरार ॻाल्हियुनि ज़रिए हल थियणु घुर्जे। इसराइल जा कब्ज़े वारा क़दम ख़िते खे वधीक छिकताण तरफ़ धिके छॾींदा। मुनसिफ़ाणी ॿ रियासती हल जी हिमायत जारी रखी वेंदी। तहरीक इंसाफ अफ़गान उमर अयूब क़ौमी असेंबली में मुखालिफ धुर जे उहिदे तां फारिग, उहिदो ख़ाली करार। ज़रताज गुल पार्लियामानी लीडर ऐं अहमद चट्ठा जो डिप्टी पार्लियामानी लीडर जो उहिदो ख़ाली। मुखालिफ धुर अॻवान लाइ अपोज़िशन ऐं स्पीकर विच में सलाह मशवरो ॿीहर शुरू थींदो। पाकिस्तान गज़ा जे शहरनि लाइ इमदाद जी 17हीं खेप रवानी करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हर सतह ते फ़लस्तीनियुनि लाइ आवाज़ बुलंद कयो आहे। पाकिस्तान फ़लस्तीनियुनि जी उसूली मौक़िफ़ जी हिमायत जारी रखंदो। पाकिस्तान फ़लस्तीनी भाइरनि जी इमदाद ॾियण लाइ अमली क़दम कया आहिनि। फेक न्यूज़ ऐं मिस इंफॉर्मेशन आलमी सतह ते हिकु चैलेंज आहे। हुकूमत फेक न्यूज़ रोकण लाइ क़दम खणी रही आहे। हक़ जी जंग दौरान पाकिस्तानी क़ौम पंहिंजे मौक़िफ़ जे जंग में कामयाबी हासिल कई। नौशेरे फेरोज़ में मासूम नींगर इज्तिमाई बदफेली खां पोइ बेदर्दीअ सां क़तल। वहशिन ख़मीसे वॻण खे क़तल करण खां पोइ लाश छुरियूं हणी गभा करे रोड़ी कैनाल में फिटो करे छॾियो। नींगर सां बदफेलीअ में मुलविस हिकु जवाबदार पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। वाक़े जो केस दाख़िल। सखर में कार इल्ज़ाम हेठि पीरसन औरत बेदर्दीअ सां क़तल। बैराज कॉलोनी में जवाबदार हाजी शेख छुरियूं हणी मासी हसीना खे क़तल करे छॾियो। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स जे गैर सरकारी तक़रीबुनि जी शुरूआत। मुल्क जी कुंड कुड़छ मां हज़ारे पांधीड़नि जी आमद। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त। वॾे अंग में पुलिस एहलकार मुक़रर। सिंध सरकार तरफ़ां सुभाणे आम मोकल जो ऐलान। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में पहिरीं वनडे मैच थी रही आहे। क़ौमी टीम जी कप्तान मोहम्मद रिज़वान जो चवणु आहे त सीरीज़ लाइ भरपूर तयारी आहे। वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ T20 सीरीज़ खटण खां पोइ मोराल बुलंद आहे। नौजवान रांदीगरनि वटि कारकर्दगी ॾेखारण जो मौक़ो आहे।